बाहर वञण लाइ बंदि रहंदा आहिनि। तंहिं हूंदे बि जेकॾहिं तोखे हिते रहण मुनासिब नथो लॻे त पोइ तूं वापसि पंहिंजे पीउ वटि वञी रही सघीं थी। बसि इन खां वधीक मां कुझु बि नथो करे सघां। दिमाग में कच पर हकीकतूं ॾाढियूं भयानक आहिनि। तोमें एतिरी हिम्मत ई कोन्हे जो उन्हनि हकीकतुनि खां इनकार करी या मुंहुं मोड़ी। पर मूं अर्थ कयो आहे त मां उते वेंदसि ऐं लुड़कनि खे मुर्गनि में तब्दील करे ॾेखारींदसि।